अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में पहली कार आओ है सायरा सुमरो आईना बुलेटिन में सबका पेरी का नजर हेडलाइन ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पाना सुभाणे ईरान जे दौरे जो इम्कान आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची विच में टेलीफोनिक राब्तो खिते जी ताज़ी सूरतहाल लाइ काई अख़बाराई ख़्यालनि जी ॾे वठी ईरान जे परॾेही तर्जमान इस्माइल बकाई जो त पाकिस्तान जो आर्मी चीफ सुभाणे तेहरान जो दौरो कंदो। सैयद आसिम मुनीर ईरान जे आला इख्तियारनि सां मुलाक़ात कंदो। दौरो खिते में अमन ऐं इस्तिहकाम लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जो तसलसल आहे। ईरान नार जे मुल्कनि खे ख़बरदार कंदे चयो आहे त जंग में अमेरिका जी मदद न कई वञे। मदद कंदड़ मुल्कनि खे निशानो बणायो वेंदो। ईरान जे क़ौमी सलामती जे सेक्रेटरी मोहसिन रज़ाई चयो त अमेरिका ॻाल्हियुनि जो दोखो ॾिनो। ट्रंप अहमक आहे, अमेरिका खे खितो छॾणो पवंदो। मको मुआदो अमेरिकी सोच जो इज़हार आहे। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त दुश्मन ईरान खे वेनेज़ुएला बणाइण चाहे थो पर नाकाम वियो। ईरानी मज़हब दुनिया खे हैरान करे छॾियो आहे। तेहरान में तक़रीब खे ख़िताब कंदे ईरानी सदर चयो त ईरान हिन वक़्तु माशी ऐं अस्करी हवाले सां जंग जी हालत में आहे। मुश्किलातुनि बावजूद मज़बूती सां ॼमी बीठल आहियूं। जंगी हालतुनि में बि अवाम जी ख़िदमत लाइ कोशान आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी पार्टी सरबराह नवाज़ शरीफ सां मुलाक़ात। मुल्क जे सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि जाती अमरा में थियल मुलाक़ात में वज़ीर आला पंजाब परम नवाज़ जी भी शिरकत। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सुभाणे बर्तानिया जे दौरे ते रवानो थींदो। इसहाक़ डार बर्तानवी परॾेही वज़ीर सां मुलाक़ात कंदो। नायब वज़ीर आज़म बर्तानिया जे ॿियनि आला इख्तियारनि सां पिणु मिलंदो। डार मेरी टाइम इंटरनेशनल जे सेक्रेटरी सां बि मुलाक़ात कंदो। सोमालिया में यरगमाल पाकिस्तान जी बाज़ियाबी ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी। JUI सरबराह मुल्क में नवां सूबा ठाहिण जी खुलियल मुखालफ़त करे छॾी। मौलाना फज़ल रहमान चयो त NFC अवार्ड ऐं मादनी वसीला फॿाइण लाइ सूबा टोड़ा पिया वञनि। नवनि सूबनि जो फ़ैसिलो असां न मञींदासीं। सिंध हुकूमत पारां मीर रज़ा अली क़त्ल केस जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो काबीना खां सर्कुलेशन समरी ज़रिए मंज़ूरी वरिती वई। सिंध हाई कोर्ट जो हाज़िर सर्विस जज जुडिशल कमीशन जो सरबराह हूंदो। सिंध हाई कोर्ट जी चीफ जस्टिस खे अदालती कमीशन लाइ जज नामज़द करण जी दरख़्वास्त मक़तूल नौजवान जे वारसनि सिंध हुकूमत जो अदालती कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। वकील जिब्रान नासिर चयो त सुभाणे सुबुह जो सिंध हाई कोर्ट सां राब्तो कंदासीं। अदालती कमीशन जोड़ण ख़िलाफ़ हाई कोर्ट खे दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। हैदराबाद में वहदत सिंध कॉन्फ्रेंस खे रोकण जूं कोशिशूं। प्रेस क्लब ॿाहिरां पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर। ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जी तलाशी। जाम शोरे खां हैदराबाद ईंदड़ रस्तनि ते बेरुकावटूं। जामी चांटियूं ऐं ॿियनि खे रोकियो वियो। पुलिस जो चवणु आहे त दहशतगर्द जे ख़तरे सबबि सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। मिठी में अवामी तहरीक जी रैली मथां पुलिस कड़की पई। अॻवाननि समेत 10 खां वधीक कारकुन गिरफ़्तार। सिंध खे टोड़ण जे रिंगट ख़िलाफ़ पुरअमन रैली जी रस्ता रोक। पुलिस ऐं कारकुननि में चकरियूं। वकील देवत ऐं राय विक्रम मिठोमल हीरालाल समेत अॻवान कारकुननि गिरफ़्तार। रुकावटूं विझी अवामी तहरीक पारां सदर वसंत थरी जी अॻवानी में रैली कढी कश्मीर चौक ते धरणो। रैली ऐं धरणे खे ख़िताब कंदे वसंत थरी चयो त गिरफ़्तारनि खां नथा टिॼूं। पुरअमन जदोजहद तां हथ न खणंदासीं। सिंध विरहाइण जी हर साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु ई ॾींहुं 3 औरतुनि समेत 6 ॼणा क़तल। लाड़काणे वेझो चिमची मथां हथियारबंदनि जी फायरिंग। ओस्ता मोहम्मद वासण औरत क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। बकापुर थाणे जे दगोट वॾामर रोड ते फायरिंग में ज़ाहिदा जमाली मारिजी वई। प्रियाल वेझो जवाबदारनि नौजवान धीअ खे काणे तुहमत हेठां बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। ॻोठ इमाम बख़्श नाले जो 28 ॼणनि जी शाइस्ता ज़ाल असदुल्ला उर्फ़ फिदा हुसैन नाले जो क़तल। पिराले जी जागरानी दौरनि में हलंदड़ पुराणी तकरार भड़की उथियो। फायरिंग में नौजवान आसिफ जाकिरानी मारिजी वियो। ख़ैरपुर वेझो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो सब इंजीनियर हथियारबंदनि हथां गोलियूं हणी क़तल। हुसैनाबाद थाणे जे हद में सब इंजीनियर फैसल भुट्टो खे मुबैना तौर क़तल करे फरार। दौदापुर भरिसां जवाबदार मुल्ज़िम इल्ज़ाम हेठि घरवारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ जीवन खोसो में औरत नज़ीरा फायरिंग करे क़तल। वारसनि में कोराम खान पर वेझो गडाणी बरादरी जे 2 धरनि में जहिड़े दौरान नौजवान मारिजी वियो। ॻोठ अब्दुल करीम गडाणी में जहिड़ो फायरिंग में हसन अली गडाणी क़तल। वाक़े जे बदिर में चिकताण। पुछेरी वेझो क़ौमी शाहराह ते रोड हादसो। कुंगरी वासी पीउ पुट फौत। मेहरान नेशनल हाईवे तेज़ रफ़्तार ट्रक ड्राइवर कंट्रोल मां निकिरी लोड रिक्शा मथां चढ़ी वई। पोइ तनवर ख़ासि खेली ऐं संदसि नौजवान पुट तनवीर मौक़े ते अची फाटिजी वियो। फौतुनि जो तालुको किंगरी जे ॻोठ मोहम्मद सालिक ख़ासि खेली सां हो। लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि जे हवाले। पुलिस ट्रक खे बि गिरफ़्तार करे वरितो। रोड़ी में पहुच नौजवान पान मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। शुआरा मंडी भरिसां 27 वर्षनि जे अब्दुल्ला मीरानी घरू अणबड़ता
पंहिंजी ज़िंदगी जो अंत आंदो। वाक़े बदि वारसनि में रोज़ राड़ो। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच कई पई वञे।